महफिल में अचण वेहण सजायो आहे ऐं अल्लाह वटों तव्हांखे हर हर लम्हे जो अजर ॾिनो वेंदो। तव्हांजो हिते अचण मुहम्मद ऐं आले मुहम्मद जी मोहब्बत में थियो आहे। सोने नबी जी मोहब्बत ऐं उन जे बचड़नि जी मोहब्बत तव्हांखे हिते वठी आई आहे। अल्लाह करे इन मोहब्बत में जियूं ऐं इन मोहब्बत में शर मौत नसीब। या मोहब्बत अल्लाह वटा अमुर कयल आहे। सोने हबीब वटा हुकुम ॾिनल आहे त नबी जे घराणे सां हर मोमिन खे मोहब्बत रखण हक़ आहे। बल्कि आले रसूल जी मोहब्बत ईमान जो जुज़्व आहे। तेसी ताईं के माण्हू जो ईमान कामिल न थींदो जेसी ताईं उन जे मन में नबी जे घराणे सां मोहब्बत न हूंदी। भली नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कातूं ऐं ख़ैरातूं अदा कंदो रहे, दादू में छोटो इबादत करे, मोरे में छोटो इबादत करे, काबे के अंदर वही इबादत करे, पर जैसी ताईं आले मोहम्मद जी मोहब्बत ना है इबादत कबूल ना है। वो मानू बैतुल्लाह शरीफ में हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में जेका कायनात जी भले में भली जाए इबादत जे लाइ बंदगी जे लाइ भले में भली जाए उन हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में वेही काबे जे छांव में वेही सारी जिंदगी इबादत करे, पर उन जी का रकात को सजदो अल्लाह वट तेसी कबूल ना है जैसी ते उनके मदीने वाले मीर जे घराने सा अहल बेतन सा मोहब्बत ना है। सुभान अल्लाह। तवज्जो सां ॿुधो, पूरे ध्यान कयो। इबादत करण जे लाइ त छा यजीदी इबादत कोन पिया कनि छा? मैदान करबला में जेरी मल बांग अचे पई त यजीदी भी नमाज पढ़न पिया, यजीदी भी ॾाढनि वारा हुया, यजीदियुनि में भी के कुरान जा हाफिज हुया। उमर बिन साद जेको यजीदी लश्कर जी कमांडिंग पियो करे, तव्हांखे ख़बर आहे इहो माण्हू केरु हुयो? हज़रत साद बिन अबी वक्कास जो पुट हुयो, जेको ईरान जो मिस्र जो फातिह हुयो ऐं वॾो जलीलुल क़द्र असहाबी हुयो। उन असहाबी जो पुट हुयो उमर बिन साद। असहाबी जो औलाद हुजण जे बावजूद ऐं निमाज़ी हुजण जे बावजूद, हाजी ऐं क़ाज़ी हुजण जे बावजूद वो लानत जो हक़दार बणिजी वियो, जहन्नम जो ॿारड़ो बणिजी वियो, जंहिंजी आले रसूल सां अदावत ऐं दुश्मनी हुई। उनजी का इबादत उन जे कम न आई, छो त इबादतुनि जो जौहर, इबादतुनि जो मग़ज़ आहे आले रसूल जी मोहब्बत। सुभान अल्लाह। नमाज पढ़ंदा रहो, रुकू कयो, क़याम कयो, सजदा कयो, तस्बीह पढ़ो, तिलावत कयो, सब कुछ कयो, पर नमाज तॾहिं मुकम्मिल थींदी जॾहिं अतहियात पढ़ी पोइ चवंदो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद।
जिस ते आले मोहम्मद जो जिक्र न करी ना उन्हनि ते सलात न पढ़ी ते जी तुंहिंजी निमाज़ मुकम्मल। सुभान अल्लाह। ॿी कहिड़ी इबादत रिपोर्ट क़बूल कराइण चाहीं थो या कहिड़ा हज जी ज़कातूं क़बूल करण चाहीं थो? निमाज़ जेका इबादतुनि जी सरदार इबादत आहे उन निमाज़ जी बि तेसीं ताईं तकमील न थींदी जेसीं ताईं मदीने वारे साईं जे बचड़नि जे मथां सलात न पढ़। सुभान अल्लाह। इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आहे हजरत ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी आहे मुझे सोने हबीब फरमायो इन्नी तारिकुन फीकुम खलीफतैन मां मोहम्मद करीम तव्हां में पंहिंजा ब खलीफा छॾियूं थो वञा। मुर्शिद तो मुर्शिद हूंदो आहे पर मुर्शिद जो खलीफो भी तो कोई इज्जत रखंदो आहे न। जेकॾहिं मुर्शिद जे खलीफे के न सुञातई ॼणो मुर्शिद जी इज्जत न सुञातई। खलीफो माना जानशीन, खलीफो माना जानशीन। साईं फरमाइनि था इन्नी तारिकुम फीकुम खलीफतैन मां मोहम्मद करीम हिकु न पर ॿ खलीफा तव्हां में छॾियूं थो वञा। ऐं ॿी रिवायत में आहे त इन्नी खल्लफ़्तु फीकुम इस्नैन सकलैन मां मोहम्मद करीम वॾी अज़मत ऐं वॾे शान वारियूं ॿ शयूं तव्हां में छॾियूं थो वञा। सुभान अल्लाह। लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा तव्हां तेसीं ताईं कॾहिं बि गुमराह न थींदो जेसीं उन्हनि ॿिन्ही खे चंबड़ियल हूंदव, जेसीं ताईं उन्हनि ॿिन्ही सां चुटियल चंबड़ियल उन्हनि जी इत्तबा करण वारा हूंदव तव्हां गुमराह न थींदव। पर हिकिड़े खे वठियो ॿिए खे छॾियो, ॿिए खे वठियो पहिरें खे छॾियो या ॿिन्ही खे छॾे ॾिनो त तव्हां गुमराह थी वेंदव, हिदायत जे रस्ते खां हटी वेंदव, तव्हां वाट खां थिड़ी वेंदव। उहे ॿ कहिड़ियूं शयूं आहिनि, ॿ कहिड़ा खलीफ़ा आहिनि जेको मदीने वारो मीर असां में छॾी वियो। साईं फरमाइनि था किताबुल्लाह अज़्ज़ व जल हिकिड़ो अल्लाह जो किताब अथव क़ुरान मजीद। ॻाल्हायो अल्लाह जो किताब क़ुरान मजीद इहो मोहम्मद मुस्तफ़ा जो खलीफ़ो आहे। किताब अल्लाह जो आहे, कलाम अल्लाह जो आहे, खलीफ़ो मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे। साईं फरमाइनि था हब्लुन ममदूदुन मा बैन अस्समाए वल अर्द इहो किताबुल्लाह जेको अल्लाह जो कलाम आहे क़ुरान पाक आहे इहा अल्लाह जी लड़कायल रस्सी आहे। इन जो हिकिड़ो छेड़ो अल्लाह वटि आहे ऐं ॿियो छेड़ो मोरे वारनि वटि आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जी लड़कायल रस्सी आहे। सारी कायनात वारा सारी इंसान ज़ात वारा अरब में अजम में जेकी भी सोने हबीब जा उम्मती आहिनि अल्लाह जा बाना आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ हे किताब अल्लाह जी लड़कायल रस्सी आहे। इन जो हिकिड़ो छेड़ो अल्लाह वटि आहे ऐं ॿियो छेड़ो तव्हां वटि आहे। या हीअं फरमायूं त इन जो हिकिड़ो छेड़ो आसमान ते आहे ॿियो छेड़ो ज़मीन ते आहे। ज़मीन में मोरो बची वियो, दादू बची वियो, सिंध बची वई, बलोचिस्तान बची वियो, पूरो पाकिस्तान, पूरी दुनिया। इहो क़ुरान आहे जेको तव्हांखे अल्लाह सां जोड़ण मिलाइण वारो आहे, तव्हांखे मदीने वारे साईं जे बारगाह में पहुचाइण वारो।
छिनलन खे ॻंढण वारो आहे, निदोरनि खे सदोरो बनाइण वारो आहे, निभागनि खे सफ़ागो बणाइण वारो आहे, जहन्नमियुनि खे जन्नती बनाइण वारो आहे, पाननि खे रब सां मिलाइण वारो आहे, उम्मत खे पंहिंजे नबी सां जोड़ण वारो आहे। छा अल्लाह जो क़ुरान ॻाल्हायो छा? कुरान का जे मुंह मोड़ींदे पोइ सारी उमिरि पियो लोड़ींदे। कुरान का जे मुंह मोड़ींदे बस सारी उमिरि पियो लोड़ींदे। कुरान खुदा जो कलाम आहे, मिलियो उम्मत खे इनाम आहे। उनखां जे नातो टोड़ींदे बस सारी उमिरि पियो लोड़ींदे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हिकिड़ो ख़लीफ़ो कुरान ऐं ॿियो ख़लीफ़ो व इतरती अहल बैती, ॿी मुंहिंजी इतरत, मुंहिंजा अहल बैत, मुंहिंजो घराणो, मुंहिंजा बचड़ा अथव। मूं मोहम्मद करीम जी आल, मुंहिंजो औलाद, मूं मोहम्मद करीम जा बच्चा, इहे मुंहिंजा ख़लीफ़ा अथव, मुंहिंजा जानशीन अथव, या मुंहिंजे तरफ़ां तव्हां ॾे सूखड़ी अथव जेका तव्हां उम्मत खे ॾेई थो वञो। साईं फरमाइनि था व इन्नहुमा लन यफ्तरिका, ये ॿई हिक ॿिए खां जुदा न थींदा, ये हिक ॿिए में जुड़ियल हूंदा। क़ुरान अहल बैतन सां हूंदो, अहल बैत क़ुरान सां हूंदा। जे क़ुरान जिथे ॾिसी उते सम्झजांइ त अहल बैत मौजूद हूंदा, जिते अहल बैत हुजनि सम्झजांइ त हिते क़ुरान ज़रूर मौजूद हूंदो। इन्हनि जी यारी पक्की आहे, इन्हनि जी यारी सची आहे, इन्हनि जी यारी वफ़ा वारी आहे, इन्हनि जी यारी में घारी न आहे। सुभान अल्लाह। पर केसी जी यारी आहे? साईं फरमाइनि था हत्ता यरदा अलैहिल हौज़, तव्हांजो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी, हौज़ कौसर ते मां मोहम्मद करीम जे बीहंदुसि त इहे ॿई क़ुरान ऐं अहल बैत ॿई गॾु अचे मूंखे कौसर ते मिलंदा। सुभान अल्लाह। जेसी ताईं धरती कायम तेसी ताईं क़ुरान भी कायम हूंदो, नबी जा अहल बैत भी कायम हूंदा। जेकॾहिं क़ुरान खजी वञे त सम्झजांइ अहल बैत भी न रहंदा। जे अहल बैत हूंदा त क़ुरान हूंदो, जे क़ुरान हूंदो त अहल बैत हूंदा। ऐं हौज़ कौसर ते साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम खे बीहंदुसि, ऐं तव्हांजो ऐं मुंहिंजो ए उम्मत वारो, तव्हांजो ऐं मुंहिंजे मुलाक़ात जो वाइदो आहे कौसर। पुट सिंधी में चवंदा आहिनि तिथ ॿधण, तिथ। सुभान अल्लाह। अदा हलूं था कराची, तूं पंहिंजी गाॾी ते अचे, मां पंहिंजी सवारी में ईंदुसि, पर तिथ ॿधूं था
त असां ॿई हली हो जेको फलाणो रोड आहे या फलाणो चौक आहे रीगल चौक आहे न उन चौक ते मिलंदासीं रीगल चौक जेको आहे न उन ते मिलंदासीं लालू खेत में ॿई मिलंदासीं इहा तिथ बि छो त कराची जो शहर त वॾो आहे न किथे ॻोल्हबो भई कराची में मिलंदासीं हाणे कराची जो झंग शहर आहे किथे ॻोल्हबो साईं फरमाइनि था क़यामत जे रिहाड़े में त अरबे खरबे इंसान हूंदा हज़रत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं ऐं क़यामत ताईं जेकी भी इंसान पैदा थिया से सब हिकड़े मैदान में गॾु हूंदा इहो मैदान बि त को मैदान हूंदो न अरबे खरबे माण्हू बीठल हूंदा साईं फरमाए त मां मोहम्मद तव्हां सां तिथ थो ॿुधां मूंखे ॻोल्हियो त किथे ॻोल्हींदो मां किथे मिलंदो सां हौज़ कौसर ते किथे वाह मोकियो बेड़ो चाय बेड़ी हौज़ कौसर साईं फरमाइनि था ओ उते मां पंहिंजे हथनि सां प्याला भरे भरे प्यारी सुभान अल्लाह जेके फरमा बरदार हूंदा उन्हनि खे पंहिंजे पाक हथनि सां कौसर भरे भरे प्यारी मुड़े ध्यान कजो सफ़ा तवज्जो मुड़े हुजे ये न थिए त जीअं जिस्म खणी आया तीअं दिलियूं हिते हाज़िर कयो मजलिस में वेठा हिते हुजो दिलि वरी तव्हांजी घर घुमंदी हुते ईअं न कजो छो त कुझु पलव में पवे न का ॻाल्हि सम्झ में दिमाग़ में वेहे त पोइ तव्हांजो असांजो बेड़ो पार थिए साईं फरमाइनि था तव्हांजो असांजो मुलाक़ात जो टाइम आहे हौज़ कौसर ते इहा तिथ ॿधूं था तव्हां बि उते अचिजो मां बि उते बीठो हूंदुसि ऐं जेॾी महिल मां मोहम्मद उते पहुचंदुसि ऐं तव्हां बि ईंदो त हे मुंहिंजा ॿई ख़लीफ़ा क़ुर ऐं अहल बैत बचे हौज़ कौसर ते छो ये छो ईंदा उते ये शाहिदी ॾियण ईंदा कुरान शाहिदी ॾींदो मुंहिंजा मौला हे उहे करमी फ़क़ीर थई जिन मूं क़ुरान खे पढ़ियो हो अमल कयो रमज़ान हो या शवाल हो मुहर्रम हो या सफ़र हुयो क़ुरान पढ़ंदा हा अल्लाह जे क़ुरान बच्चन खे पढ़ाईंदा हुया क़ुरान जा हाफ़िज़ थिया क़ुरान ते अमल कयूं सुबुह जो उथंदा पहिरियों क़ुरान पढ़ी पोइ घर जे कमकार सां निकिरंदा हुया दुकानदार हुया या ऑफिसर हुया या मुलाज़िम हुया पहिरियों क़ुरान पढ़ी पोइ निकिरंदा हुया क़ुरान ते अमल कंदा हुया मुंहिंजा मौला मां क़ुरान शाहिद आहियां वरी अहल बैत चवंदा त मुंहिंजा मौला हे उहे करमी फ़क़ीर थई जिनकी अहल बैतन सां मोहबत हुई जेॾी महिल सॾु मिलंदो हो त ॾहीं मुहर्रम ते दिलबर आबाद में सोणे हुसैन जे ज़िक्र ख़ैर जो जलसो आहे त हड़ई कम छॾे बसूं बंदि हुयूं सवारी न हुई तॾहिं बि वीचारा लड़की सड़की बि पहुता अहल बैतन जी मोहबत में अहल बैतन जी इज़त कंदा हा एहतराम कंदा हुया उन्हनि सां मोहबत रखंदा हुया नबी जे घराणे सां हिननि जी मोहबत हुई पोइ अहल बैत बि शाहिदी ॾींदा क़ुरान बि शाहिदी ॾींदो ॿई ख़लीफ़ा शाहिदी ॾींदा मुर्शिद चवंदो हली आ त कौसर हथनि सां पियारे सुभान अल्लाह सोना हबीब पंहिंजे पाक हथनि सां कौसर पियारींदा उन खे जे क़ुरान सां दिलि लाती अहल बैतन जी इज़त सुञाती पोइ उहो कौसर छा हूंदो अहिड़ो पाणी हूंदो जेको खीर खां अछो हूंदो माखीअ खां मिठो हूंदो ॿेड़नि खां वधीक शफ़ाफ़ हूंदो
ऐं हिकिड़ो थोड़ो जंहिंजे चप सां लॻी वञे वरी कॾहिं हुञ न लॻंदो ऐं जिन महबूब काइनात जो ताजदार पाण पंहिंजे हथनि सां प्यालो ॾिए कोसर त हूअं ई कोसर आहे पर जे यार जे हथों मिले सुभान अल्लाह आशिक चवंदा आहिनि पंहिंजो यार पंहिंजे हथनि सां जे ज़हर जो प्यालो ॾिए त मुंहिंजे लाइ आपे हयात आहे ये दुनिया जा आशिक चवंदा आहिनि महबूब जे हथां ज़हर जो प्यालो मिले न तॾहिं बि आपे हयात आहे बाक़ी का मिठो आहे पर महबूबनि जो महबूब सरदारनि जो सरदार काइनात जो ताजदार अल्लाह जो महबूब पंहिंजे मुबारक हथनि सां हिननि ग़ुलामनि खे हिननि उम्मतुनि खे कौसर जा प्याला भरे भरे प्यारींदो हलिया फ़क़ीर हलिया पंहिंजे हथनि सां कौसर प्यारिया जो तूं मुंहिंजे क़ुरान खे सुञातो मुंहिंजे आल बेतनि सां पर खुदा न खास्ता अब ये वेहो तो सही कोया ॾिसंदी कोन था तव्हां बीठा आहियो वेहो वेहो शाबाश वेहो वेही वञो अल्लाह मदीनो नसीब कंदो वेहो अल्लाह कंदो मदीने वेंदो अॼु जी हीअ जेका ही नशिस्त हिकिड़ी आहे अॼु जो जलसो ॿिनि हिसनि में आहे हिकिड़ो हिते आहे ॿियो वरी ताज मस्जिद मोरो में सुभान अल्लाह कुझु हिते ॻाल्हियूं ॿुधाईंदोसां कुझु वरी हुते जे लाइ रखंदुसि अॼोको ॾींहुं अहल बैतनि जे हवाले आहे कम पिया थींदा कोसर पियणो अथई न सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रिवायत में आ साईं फरमाइनि था उसीकुम बिइतरती खैरा मां मोहम्मद करीम तव्हांखे वसीयत थो कयां त मुंहिंजे अहल बैतनि सां चङाई कंदा रहिजो व इन मौइदकुमुल हौज़ तव्हांजो ई असांजो मिलण जो वाइदो आहे हौज़ कौसर जो तव्हां बि अचिजो मां बि ईंदुसि हौज़ कौसर से मां तव्हांजो इंतज़ार बीठो कंदुसि त अचो अचो उम्मती अचो मोरे वारा अचो दादू वारा अचो गचेरे वारा अचो हिंद सिंध अरब अजम वारा अचो अचो त कौसर प्यारियांव साईं फरमाइनि था पोइ जन बि मुंहिंजे अहल बैतनि जी इज़त कई जन बि मुंहिंजे क़ुरान जो क़दुरु सुञातो उन्हनि खे पंहिंजे हथनि सां कौसर प्यारी अथसि ऐं वरी जन अहल बैतनि जी इज़त न कई साईं फरमाइनि था उन ॾिहाड़े ते हज़रत मौला अली शेरे जलील हैदरे करार खे हिकिड़ी लठ ॾिनी वेंदी हज़रत अली खे ध्यानु आहे हज़रत अली खे हिकिड़ी लठ ॾिनी वेंदी ऐं चयो वेंदो त अली हीअ लठ खण उन्हनि खे वञी हौज़ कौसर सां तड़ाए हटाए जेके क़ुरान जो क़दुरु न सुञाणंदा हुया
जन अलीअ जी आल जी इज्जत न कई, जन नबी जे घराणे जी इज्जत न कई। ए अली हीअ लठ खण उन्हनि खे तड़ाए हौज़ कौसर तां हटाए। अब समझो था न, हैदरे करार डंडो हैदरी खणियो बीठो अल्लाह पिटिया निदोरा निभागा जन कुरान के न सुञातो, जन नबी जे बच्चन सां दुश्मनी रखी। से बि चवंदा त नबी सोणो बीठो आ, कलमो त उन जो पढ़ियो होसीं, भला इन महबूब जी ज़ियारत कयूं, कौसर पियूं, जीअं वेझो ईंदा त हैदरी डंडो टका। ॻाल्हि सम्झो था कि न? हाँ, हैदरी डंडो जीपट पवंदो निभागा तो नबी जे घराणे सां बुग़्ज़ रखियो, नबी जे अहल बैतन सां अदावत ऐं दुश्मनी रखी। अॼु कहिड़े मुंहं सां आयो ही कौसर पीअण जे लाइ, कहिड़े मुंहं सां आयो नबी सां मिलण ऐं ज़ियारत करण जे लाइ? मूं अथई ॾेखारण जे क़ाबिल? हाँ, मूं अथई मुस्तफ़ा करीम जे ॾेखारण जे क़ाबिल? हज़रत अली उन खे वेझो अचण ई न ॾिनो। बस हाणे फ़ैसिलो तव्हां पाण कयो, मुस्तफ़ा जो दीदार खपेव या न खपेव, कौसर खपेव या न खपेव? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका सल्लल्लाहु अलैका या इतरत में अहल बैतन में पहिरियों नंबर त हज़रत अली पाण है न। सुभान अल्लाह। नबी जी इतरत, नबी जो घराणो, उन घराणे में सरखैल आहे, सरवान अगवान आहे त खुद मौला अली आहे। साईं फरमाइनि था मन कुंत मौला फअलीयुन मौला, जंहिंजो मौला मां मोहम्मद करीम आया उन्हें जो मौला अलिया, जंहिंजो जिगरी यार दिल्ली दोस्त, जंहिंजो यार मददगार मां मोहम्मद आया उन्हें जो जिगरी यार अलिया। अल्लाहुम्म वाल मन वाला हो व आद मन आदा हो। या अल्लाह जेको अली सां मोहब्बत रखे तू उन्हें सां मोहब्बत रख जा, जेको अली सां दुश्मनी रखे मौला तू उन्हें सां दुश्मनी रख जा। हुजूर दुआ घुरी, जेको अली जो यार आ सो खुद खुदा जी ज़ात जो हुबदार आ, जेको अली जो दुश्मन आ वो अल्लाह जो दुश्मन आ। जे अली के सुञातो ते नबी के सुञातो, जे नबी के सुञातो ते अल्लाह के सुञातो, जे अली के न सुञातो ते नबी के न सुञातो, जे नबी के न सुञातो ते अल्लाह के न सुञातो। जंहिंजो मौला अली आ उन्हें जो मौला नबी आ, जंहिंजो मौला नबी आ उन्हें जो मौला अल्लाह आ। सुभान अल्लाह। थी वेंदई सांग सब सोला, जो अली मौला अली मौला। थी वेंदई सांग सब सोला, अली मौला अली मौला। जेके हुबदार है दर्जा, जेके हुबदार है दर्जा, जेके हुबदार है दर्जा, उन्हनि ते करम दातर जा, उन्हनि ते करम दातर जा, उन्हनि जा औलाद थिया सौला। जो अली मौला अली
अली मौला अली मौला अली मौला। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो फइन्नी फरतुन अलल हौज़े व अंतुम वारिदून अलैयल हौज़। तिथ बदी थी में ओदे कोसर जी न तवा ईंदो न त तवा गाके मां बीठो। साईं फरमाइन था व अंतुम वारिदून अलैयल हौज़े, तवा हौज़े कौसर ते जिरमल ईंदो त मां अगवाट बीठल हूंदुस। व इन अर्दहु मा बैन सनआ व बुसरा, हौज़े कौसर एडो वडो आ, एडो वेकरो आ, एडो ॾुखो आ जे यमन जो शहर सनआ ऐं शाम जो शहर बुसरा। इहो 1.5 किलोमीटर जो जेतिरो मुफ़ासिलो आहे, एॾो वॾो हौज़े कौसर हूंदो। सुभान अल्लाह। तव्हां जो ईंदो न त मां परे खां सुञाणंदुसि त हीउ फलाणो आहे, हीउ फलाणो आहे, हीउ फलाणो। सुभान अल्लाह। बकरियुनि चारण वारो हूंदो आहे न धनार, 1000 बकरियूं हुजनि से पर हर बकरी खे सुञाणंदो आहे। ही कुरी आहे, ही कुकी आहे, ही ठोमी आहे, ही गोमी आहे। मां हिकिड़ो नंढड़ो फ़क़ीर आहियां ऐं मूंसां मोहबत रखण वारा आहिनि न 1000 माण्हू वेठल हुजनि, मां पंहिंजे मुरीद खे सुञाणंदो आहियां। मां त हिकिड़ो फ़क़ीर आहियां नंढड़ो, मूंखे पंहिंजे हुबदार जी सुञाण आहे। मुंहिंजो सुहिणो हबीब ताजदारे काइनात जेके अॻियां पोयां रब इल्म ॾेई छॾिया आहिनि, हुज़ूर परे खां सुञाणंदा त हे मुंहिंजा सचा आशिक, सचा गुलाम आहिनि, हे कूड़ा ऐं ठग ऐं मक्कार। सुभान अल्लाह। पुट छंड छाण थींदी, छंड छाण थींदी, सच्चा कूड़ा जुदा थींदा, खोटा खरा धार थींदा। अटकलू न कर, अटकलू न कर, ये शुद्ध आहे त छॾ। जो हिते अची त फ़क़ीर केॾी महिल नेकनि सां मिली त नेक, वरी पहुचे मोटी त वरी बेदगी जा कम। जेकॾहिं सचो हुबदार आहीं मदीने वारे साईं जो त पोइ तोखे महबूब जे क़ुरान खे बि सुञाणणो पवंदो, अहल बैत खे बि सुञाणणो पवंदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था फीह अक़दाहुन अददन नुजूम मिन फितरतिन, उन कौसर जे चौधारी एतिरा प्याला चांदीअ जा हूंदा, चांदीअ जा प्याला जेतिरा आसमान में तारा आहिनि एतिरा प्याला रखियल हूंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था फंजुरू कैफ तखलुफूनी फितकलैन। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त तव्हां मुंहिंजे ॿिन्ही ख़लीफ़नि जे बारे में तव्हां छा मुंहिंजे नसीहत वसीयत ते अमल था कयो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही ख़लीफ़नि जी इज़त एतिराम सुञातो त क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद तव्हांखे सुञाणंदुसि पंहिंजे हथनि सां कौसर प्यारे पाण सां गॾाई जन्नत ॾे वठी। सुभान अल्लाह। पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अहल बैतनि जी इज़त न सुञाती ऐं मुंहिंजे क़ुरान जो क़दुरु न सुञातो, पोइ तव्हां ईंदो त पोइ तव्हांखे ईअं तड़ायो वेंदो जीअं न पाणीअ जे सबील खां बकरी खे तड़ायो मालिक तड़ाईंदो आहे, हटाईंदो आहे त पराए पाणी में पीअण न ॾींदो आहे। उहो मालिक पाणी वारो सारी बकरी खे जीअं तड़ाईंदो आहे, परे हटाईंदो आहे, तीअं तव्हांखे हली परे तड़ाईंदो त हट, हिन कौसर में तुंहिंजो हिसो न आहे। कौसर उहे पीअंदा जिन खे हसन हुसैन सां प्यार हो, जिन खे क़ुरान सां प्यार। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
हाय चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों आजमाइशा इम्तिहान सच्चे कूड़े जी परखा है। पुट हिन वक्त तू ही मां असा सब इम्तिहान गाह में इम्तिहान हले पियो ॻाल्हियूं ॿ क़ुरान ऐं अहले बैत जन सुञातो हिते उन्हनि जो क़द्र सुञातो क़ुरान खोलियूं पढ़ियूं अमल कयूं क़ुरान छा थो फरमाए अक़ीमु सलात नमाज़ क़ाइम कयो आतु ज़कात ज़कात ॾियो वरकऊ मअ राकिन रुकू करण वारनि सां गॾिजी रुकू कयो यानी जमात सां नमाज़ पढ़ो क़ुरान फरमाए थो ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो न वञो क़ुरान फरमाए थो शहवानी शैतानी कम न कयो क़ुरान फरमाए थो व्याज न वठो क़ुरान फरमाए थो जुआ न खेॾो क़ुरान फरमाए थो त ग़रीबनि सां ज़ुल्म न कयो परावा हक़ न खाओ क़ुरान फरमाए थो नमाज़ पढ़ो ज़िक्र कयो तिलावत कयो मस्जिद जो पंध कयो क़ुरान जी इज़त जे सुञाती उन क़ुरान जा अहकाम मञा ऐं नबी जे अहल बैत जी इज़त जे सुञाती उन जो शान चाहे त नबी जो अहल बैत जो नालो अचे त गर्दन झुकी वञे सुभान अल्लाह। उन्हनि सां दिली उल्फत हुजे दिली ॻांढापो रब्त हुजे ऐं उन्हनि जे जेकॾहिं मोहबत जी ॻाल्हि थिए त दिलि मसरूर थी वञे पर अहल बैतनि जे ॾुख जी ॻाल्हि थिए त अखियुनि में लुड़क अची वञे नबी जे बचड़नि जे ॾुख जी मसाइब जी दर्दनि ऐं तकलीफ़ुनि जी ॻाल्हि थिए त अखियुनि में बेख्तियार ॻोढ़ा ॻड़ी पवनि नबी जे बचड़नि जे ॾुख में पाण ॾुखारो थी वञे ऐं उन्हनि जे दोस्तनि सां दोस्ती रखे उन्हनि जे दुश्मननि सां दुश्मनी रखे नबी जे घराणे जी इज़त ऐं एहतराम सुञाणे इहो माण्हू नबी जे अहल बैतनि जो क़द्र शनास बस इहो इम्तिहान हले पियो तव्हां सां सभिनी जो इम्तिहान हले पियो पोइ ॾिसो फ़ैसिलो तव्हां पाण कयो त नबी जे घराणे सां तव्हां केतिरी मोहबत रखी आहे केतिरी उल्फत रखी आहे जने क़ुरान जो क़द्र न कयो मूंखे यादि आहे हिकिड़े भेरे मुंहिंजा मुर्शिद करीम मातरी में हुजूं हज़रत साईं जन वटि हिकिड़ो माण्हू वठी आया उन माण्हू खे पेट ऐं रत पियो वहे वेठो हुजे त रत पियो हले हज़रत साईं जन वटि वठी आयासीं हिन जे लाइ दुआ घुरो मुंहिंजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे मूं ॾिठो हज़रत साईं जन जी तबियत मुबारक केर बि दुआ जे लाइ ईंदो हो त पाण हथ खणी दुआ घुरंदा भला जे हथ न खणंदा त ज़बान सां उनखे दुआ ॾींदा पर उन माण्हू जे लाइ उनजा माइट हुया थोरे परे पंध खां आया पर साईं जन दुआ न घुरी हज़रत साईं जन हुनजे लाइ दुआ न घुरी मिनतूं कयूं अर्ज़ कयूं पर मूं पाण वेठो हुजां मजलिस में साईं जन दुआ न घुरी हज़रत साईं जन उथिया हवेली ॾे हलिया विया मूंखे हैरत लॻी त हज़रत साईं जन हिन जे लाइ दुआ छो न घुरी हिन वीचारो परे खां पंधु करे गाॾी जे हिनखे खणाए आया आहिनि बीमार माण्हू आहे जेॾीमहिल हज़रत साईं जन हवेली शरीफ़ ॾे आया मूं अर्ज़ कयो त भला तव्हां शफ़ीक़ आहियो महिरबान आहियो हर कंहिं जे लाइ दुआ घुरंदा आहियो हिन माण्हू जे लाइ दुआ छो न घुरियो पाण फरमायूं त मां इरादो कयो दुआ जा हथ खणा त मूंखे हुकुम थियो त दुआ न घुरिजो हिन जे मथां अलाह जो ॾमर आहे हिन जे मथां अलाह जो कहर आहे तव्हां हिन जे में दुआ न घुरिजो मूंखे हुकुम मिलियो असां रब जा हुकुम जा बंदा आहियूं मां मोटी आयुसि ॿाहिरि उन्हनि माण्हुनि खां जेके मुंहिंजा वारस आहे उन्हनि मां हिकिड़ो माण्हू उनखे परते वठी मूं वञी पुछियो ॻाल्हि छा आहे छो हिन जे लाइ ही तकलीफ़ हिनखे छो आहे ऐं उनजो रंग अहिड़ो हुजे जीअं हेड ॾिठी अथव न फिकी हेड अहिड़ो फिको हेड जहिड़ो रंग हुनजो थी वियो हुजे रत हले पियो उन माण्हू
पोइ मूं उन्हनि खां पुछा कयो त भई छा ॻाल्हि आहे छाजे करे हिनखे तकलीफ़ कॾहिं थी आहे छो थी आहे जेसीं हिनजे पुट कई चोरी राति जो चोरी करे आयो पोइ ॻाल्हि हुई वॾेरे वटि वॾेरे पुछो हिन खां घुराई त तुंहिंजे पुट चोरी कई आहे चई नसीं मां साख थो खणा कसम थो खणा मुंहिंजो पुट चोर न आहे हालांकि हिनखे ख़बर हुई त मुंहिंजो पुट चोरी करे आयो आहे हिन क़ुरान मथे ते कयो जेसीं क़ुरान मथे ते खयईं त मुंहिंजो पुट चोर न आहे हालांकि पुट हुनजो चोर हुयो कूड़ो कसम खणी घर मोटियो आहे रत जारी थी वियो अथसि इहो अॼु ताईं इहो आहे पोइ मूंखे ॻाल्हि राज़ सम्झ में आयो त अल्लाह जे वलीअ दुआ जा हथ छो न कया जंहिं ते क़ुरान जो ॾमर पियल आहे जे कूड़ो कसम क़ुरान जो खयो आहे अल्लाह जो ॾमर वई कार जंहिं ते पियल आहे अल्लाह जे वलीअ गुण जे लाइ दुआ जा हथ न कया ही दुनिया जो अज़ाब आहे जे क़ुरान जो क़दुरु न सुञातो त उन्हनि खे ज़रूर आख़िरत में बि सज़ा मिलंदी ॻाल्हि सम्झो था क़ुरान जी जंहिं इज़त न सुञाती अॼु मुस्लमान वो ॿाहिरि वञी झंग में पंहिंजो जेका ॿार हूंदी आहे न ॿार जे मथे क़ुरान टंगे था छॾनि गिदरनि जी वाड़ ते क़ुरान रखे था छॾनि चोर खां बचण जे लाइ अरे क़ुरान जी इज़त तव्हां कई आहे कंहिंजी चोरी थी थी वञे त क़ुरान खणी घिटियुनि में घुमाईंदो थो वठे क़ुरान अल्लाह जो कलाम आहे वो मिठा क़ुरान जो कूड़ो कसम न खणंदा कयो क़ुरान करकड़ो आहे ये कपे कफा कफा करे छॾींदो जे क़ुरान जी इज़त न सुञातो ऐं नबी जो घराणो इहा बि आज़माइश आहे जे नबी जे बच्चनि नबी जे अहल बैतनि जी इज़त सुञाती उन्हनि खे रब इज़त वधाए छॾी जे उन्हनि जो क़दुरु कयो रब इन जो क़दुरु वधाए छॾींदो जे नबी जे बच्चनि जी इज़त न सुञाती नबी जे घराणे जी इज़त न सुञाती उन्हनि खे आख़िरत जा त मोचड़ा मिलंदा पर दुनिया में ई अल्लाह ताला उनखे अज़ाब ॾींदो हिकिड़ो माण्हू मूंसां ॻाल्हि पियो करे चई साईं मां गाॾी में चढ़ियो वेठो हुजां पोइ हिकिड़ो सैयद ज़ादो हुजे आले रसूल सैयद मिस्कीन माण्हू जे कपिड़ा छिलल फाटल पातल हुजनि गाॾी में वेठो हुजे चई त हिकिड़ो पुलिस वारो आयो ऐं चई त शुनाख़्ती कार्ड ॾेखारियो उन शाह साहब खे चई त शुनाख़्ती कार्ड ॾेखारियो शाह साहब चयो शुनाख़्ती कार्ड मां खणी त कोन निकितो घर पियो आहे उन सिपाही ज़ालिम न कई हम न को तम ज़ोर सां लपा कई शाह साहब खे शुनाख़्ती कार्ड न ॾेखारण ते ज़ोर सां लपा ॾेई कि बस लपाट हई शाह साहब जा लफ़्ज़ लिखता जली वे जी मुंहिंजे अखियुनि ॾिठी पंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे सिपाही जो हथ सुकी वियो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हथ जीअं हुयुसि ईअं ॾोड़ो हीअं हथ उते जो उते सुकी वियो दोस्तों आले रसूल केड़ो भी हुजे पर अल्लाह ताला जल्ल शानो के नबी जे घराणे सां प्यार नबी जे आल सां रब जो प्यार अबू रजा ताज़ी जो चवे त ला तसुबू अलीयन वला अहदम मिन अहल बैत हजरत अली के घट वध न ॻाल्हायो अली जे घराणे जो को भी फर्द हुजे न उन के भी घट वध न ॻाल्हाईंदा कयो फइन जारन लना बिल हुजैम जे इलाइके में हिकिड़ो असांजो पाड़ेसरी हुयो उन जॾहिं हज़रत इमाम हुसैन शहीद थियो न त उहो असांजो पाड़ेसरी पियो चयो अलम तरो इला हाज़िल फासिक अल हुसैन बिन अली हज़रत इमाम हुसैन बिन अली जे नाले थींदे ने फासिक खे ॾिठो हज़रत इमाम हुसैन जे बारे में थींदे ने फासिक खे ॾिठो यज़ीद जी बैत न कयईं बस ईअं चई ऐं चए थो कतल अल्लाह उनखे मारियो जॾहिं करबला में शहीद थियो अल्लाह मारियोसि फासिक खे अल्लाह मारियो चई इहे लफ़्ज़ चई फरमाहु अल्लाह बिकौकबैन फी ऐनैहि फतमसल्लाहु बसरहु चई मां वेठो हुजां हिकिड़ा सितारनि वांगुरु ॿ चिमकंदड़ शयूं आयूं हीअं जो आयूं त हिन जे अखियुनि में हिकिड़ो हुन अख में ॿियो हुन अख में लॻी ॿिन्ही अखियुनि खां अंधो थी वियो सुभान अल्लाह
जे मुझे अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे जे इमाम हुसैन खे घटि वधि ॻाल्हायो कुदरत उनखे उते जो उते फ़ैसिलो करे सज़ा ॾेई छॾी मुंहिंजा दोस्तो मैदान करबला में जन्नत इमाम हुसैन खे तकलीफ़ ॾिनी उनजे बचड़नि खे तकलीफ़ ॾिनी ख़ुदा जो कसम आहे तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो त उन्हनि मां हिकिड़ो बि माण्हू न बचो चंद महीननि जे अंदरि अल्लाह ताला हड़नि खे सज़ा ॾिनी हिकिड़ा अंधा थी विया हिकिड़ा मंडा थी विया हिकिड़ा लूढ़ा लंगड़ा थी विया हिकिड़नि खे उञ जी बीमारी लॻी जो हीअं दरिया फुरात जे किनारे ते वेहनि पिया पाणी पीअनि पिया पर उञ न पई लहे पाणी पाणी कंदे पीअंदे पाणी जी उञ उञ कंदे 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 मरी विया जनब नबी जे बचड़नि खे तकलीफ़ूं ॾिनियूं आख़िरत जो अज़ाब जहन्नम जो अज़ाब त आहे ई आहे पर रब उन्हनि खे दुनिया में ई सज़ा ॾिनी मुंहिंजा दोस्तो उबैदुल्लाह बिन ज़ियाद जेको कूफे जो गवर्नर हुयो जॾहिं इन वटि इमाम हुसैन जो सिर मुबारक आंदो मुंहिंजे पाक हुसैन जो सिर जिस्म खां धार करे मैदान करबला जे अंदर सैयदना इमाम हुसैन जेॾी महिल ॾहीं मुहर्रम जे रिहाड़े ते मैदान में वञनि पिया त पंहिंजी घरवारी खे फरमायो त हिकिड़ो पुराणो लिबास पियो अथई फाटल पुराणो लिबास खणी उहो पंहिंजे कपिड़नि में हिकिड़ो पुराणो लिबास रखियल हुयो उहा खणी आई बीबी सां मजमू ज़वाइद के अंदर इमाम हैसमी या रिवायत आंदी है तो हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला ने वो पुरानो लिबास घुरायो ऐं उहो पातो वो उन जे मथों जेको लिबास पाईंदा हुआ उहो मथों पातो पर हेठों पुरानो लिबास पातो तो बीबी सां पुछो त मुंहिंजा घोट ही तव्हां पुरानो लिबास हेठों पातो नओं लिबास मथों पातो आहे ॻाल्हि छा पाण फरमायो त मूंखे ख़बर आहे त यज़ीदी कुत्ता आहिनि यज़ीदी लालची आहिनि ऐं जेॾी महिल मां शहीद थींदुसि त मुंहिंजे बदन जो लिबास बि लाहे वठंदो इन जे करे इहो पुराणो लिबास फाटल आहे जंहिंमें कंहिंजी बि लालच न आहे इन लाहिण जे लाइ केरु बि कोशिशि न कंदो जे मुंहिंजो जिस्म ज़ाहिर न थिए जे मुंहिंजी शर्मगाह ज़ाहिर न थिए इहो पुराणो लिबास न पातो जेॾी महिल सैयदना इमाम हुसैन मैदान करबला ॾे निकिरनि था ऐं पंहिंजे घर वारनि ॾे ॾिठूं त बीबियूं पाक दामन अखियुनि में लुड़क आणे रोअनि पियूं बीबी रुबाब रोई रही हुई बीबी उम्मे कुलसूम रोई रही हुई बीबी ज़ैनब रोई रही हुई नंढड़ी सकीना रोई रही हुई हजरत इमाम हुसैन पंहिंजे बचड़नि खे सब्र जी तलकीन फरमायूं त ॿुधो मुंहिंजे नाने मोहम्मद करीम फरमायो आहे त दुख जे टेम में कपिड़ा न फाड़ियो मुंहं ते न पिटियो ऐं जाहिलियत वारियूं रड़ियूं ऐं वावेला न कंदा कयो जॾहिं तकलीफ़ अचे त तव्हां सब्र कंदा कयो मां हुसैन तव्हांखे नाने जी हदीस ॿुधाए तव्हांखे सब्र जी तलकीन थो कयां कुर्बान वञे सोने हुसैन जे सब्र तां जंहिंजे निगाहुनि जे साम्हूं बचड़नि जा लाश अंबार लॻा पिया हुया जवान पुट अली अकबर शहीद पियो हो मासूम बचड़ो थञ पिया अली असगर जो लाश निगाहुनि जे साम्हूं हुयो भाणज औन ऐं मोहम्मद शहीद पिया हुया भाइटियो हज़रत कासिम शहीद पियो हुयो उन्हनि जा लाश निगाहुनि जे साम्हूं हुया साथी जेके मदीने मां गॾिजी आया के मके मां गॾिजी आया उन्हनि जा लाश निगाहुनि जे साम्हूं हुया हिकिड़ो हुसैन हुयो ऐं चौधारी खूनखार दरिंदा दुश्मन बीठल हुया ऐं पोइ ते पाक दामन बीबियूं अकेलियूं हुयूं उन्हनि जो ॿियो को सार संभाल लहण वारो न हुयो सवाइ बीमार ज़ैनुल आबिदीन कुर्बान वञे हुसैन जे सब्र तां कुर्बान वञे हुसैन जे इस्तक़लाल तां ऐं उनजे अज़्म ऐं हिम्मत तां उनजे सब्र तां कुर्बान वञे इमाम हुसैन पंहिंजे बचड़नि खे सब्र जी तलकीन कई ऐं पोइ जेॾी महिल मैदानी जंग ॾे निकिरनि था
तो सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ करे थी तो मुझा अदा हुसैन अगड़ो तव्हां हिक हिक के तैयार करे मैदान ते रवानो पे कयो पर हाणे तव्हां के रवाने करण वालो केर बि न आहे अॼु तुंहिंजी परदेसियाणी भेण तोखे रवानो कंदी सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत इमाम हुसैन जी तलवार बधी आ ज़िरह बधी आ ढाल बधी आ ऐं अखियुनि मां लुड़क वहनि पिया से भेण ऐं भाउ जो रिश्तो अजीब आहे सैयदा ज़ैनब लुड़क बहारे पई ऐं पंहिंजे भाउ खे तैयार बि करे पई जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु तैयार थी मथे ते मदीने वारे साईं जी पग ॿधो हथ में हज़रत मौला अली जी तलवार खयो ऐं चेर सां इमाम हसन जो पटको ॿधो ऐं सीने ते अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िरह ढाल ॿधो ऐं पंहिंजे बचड़नि ॾे अलविदाई नज़र सां निहारियो उन वक़्तु सैयदा सुकैना रज़ी अल्लाह ताला अन्हा नंढड़ी न्याणी हुई जेका इमाम हुसैन सां सख़्तु प्यार ऐं मुहबत रखंदी हुई इमाम हुसैन जी वॾी शफ़क़त हुई उन न्याणी सां जॾहिं सैयदा सुकैना सुम्हंदी हुई राति जो त इमाम हुसैन पंहिंजे छाती ते हुनजो सिर रखे हुनखे सुम्हारींदा हुआ जेॾी महिल सैयदना इमाम हुसैन मैदान करबला ॾे निकिरनि था आलियुनि अखियुनि सां पंहिंजे पाक घराणे खे अलविदा करे घोड़े ते चढ़िया ऐं तव्हांखे ख़बर आहे जॾहिं घोड़ो सवार घोड़े ते चढ़ंदो आहे त हुनजी महार छिके हुनखे एड़ हणंदो आहे त घोड़ो भॼंदो आहे भला घोड़ा जेके हूंदा आहिनि न सवार चढ़ण सां एड़ हणण सां छलांग ॾेई भॼंदा आहिनि जेॾी महिल मुंहिंजो पाक हुसैन घोड़े ते चढ़ियो ऐं महार छिके घोड़ो चुरियो न घोड़े गर्दन खे हेठि झुकायो वरी ॿियो कयो मार छिकी एड़ हई पर घोड़े जो गर्दन वरी विख न कदम न चोरियो वरी टियों भेरो हज़रत इमाम हुसैन घोड़े खे छिकियो महार खे पर घोड़ो हलियो न घोड़े जो गर्दन हेठि समझी वियो त को राज़ आहे हज़रत इमाम हुसैन घोड़े तो हणंदा छा ॾिसण त बीवी सुकैना घोड़े जे टंगुर खे फाटल पायो ओ घोड़ा मुझे बाबा के न वठी वञजाए ओ घोड़ा मुझे बाबा के न वठी वञजाए इन मैदान में जेको जेको करबला जे मैदान में वियो वरी वापस न आयो
उम्र साह सारे अबाणा अबाणा ओ उम्र बंद रख बियूं न के जूं न्याणियूं मिड़ई मौजू शाहिद अथई कर धन्याणियूं उम्र बंद रख बियूं न के जूं